शिव ये जेकी छोकिरी बीठे न फोन ते ॻाल्हाए थी ॾाढी ख़ूबसूरत आहे हाणे हाणे अमेरिका मां आई आहे साईं कार आया वार तो मां तो चवां त बस नंबर वठी सोना भेजे दे हां जो छोकिरी आहे ज़बरदस्त सभ खां पहिरियों मां थो नंबर हा दे के नंबर दे ॾिजो बे ॿुध हिनखे चइजे असां ॿ ॼणा अरे रक्षो तो कराए सब बजनाऊं हेलो अस्सलाम वालेकुम सलाम ओ हे पांचे सामान तो नजमा काविश साहब बता अच्छी है उसका जी माचे हाँ माने बड़ी ठंडबाजी पूरी है ना अमेरिका का वापस अच्छी है जी अच्छी है ये आयो आई मुझे बड़े किए पे वाले लाउट हाउस सफा हकीकत है कि ना साइको एपिसोड न काम को मुझे राडी खुशी थी ताके से माशाल्लाह अमेरिका में थी आयो को भी आए तो सागी मतलब अंग्रेज के जान छा मतलब फर्क तो न पयो मतलब नसे अगर की माई बैठी उन जे सामने साशो लगी पई तो के केड़ो दुखा मूंखे इहो दुखा पहिरियों सची न थी हाणे न थींदी आहे ना नेड़ी गाल कोने ता मुझे दोस्त है आई असा के ई न एड़ा दोस्त असां ॻोठ में जाम आहिनि अल्लाह ये कोठ वाला दोस्त ना शहर या दोस्त स्वागत तो करो हमारा जोहर में पाए नेड़ा त मां मेरे का मत ये देख रहे क्या वाले क्या कर सलामत जो खुशी जो नजमा साहब हेलो ता जो थोड़ो ते सोले थी बियो कीअं हुयो अमेरिका आई अल्लाह ॾाढो सुहिणो। सुना छोकरा होया मतलब छा तने चंदा लाल तीर की मनवा कयो सुणा सुणा छोकरा मूंखे ॾिसी थी आई न ओ तो मारन के तो मार हम तो लोकल माल ना वाकई भी ॾाढी खुशी थी आई हाणे ईअं के ठाणा ना सलामत जो खुशी जो तां जी मेहरबानी अची हो ता खैर सां अची हो इहो ॾाढो ज़बरदस्त कम थियो इंशाल्लाह पाण कम शुरू था हर कयूं को ताके डिस्टर्ब करो ता फोन ते गाल हेलो कम न पहिरियों ई रिजेक्ट थियल आऊं